بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي التأملات القرآنية असांजो जेको बरनामज आहे 119 हिसो आहे ऐं तदब्बुर असांजो छाजो आहे, छो जो असांखे अल्लाह ताला जो हुकुम थो थिए त हीउ क़ुर जेको आहे इनखे पढ़ो पर सम्झो ऐं इन ते अमल कयो। जीअं हिकिड़ी आयत में सूरत साद में चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयातिहि वलियतज़क्कर उलुल अलबाब। हीअ सूरत साद 29 आयत। वरी ॿी जगह ते बि सूरत निसा में चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। हीअ क़ुर खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि। ऐं घणियुनि जॻहियुनि ते अल्लाह ताला असांखे इहो चए थो त क़ुर खे पढ़ो पर सम्झो, क़ुर खे पढ़ो पर उन जो तदब्बुर कयो, उन खे सम्झो। अॼोकी जेके असां वटि आयत आहे असां कोशिशि कंदासीं हिकिड़ी या ॿ आयत खणी उन में तफ़सीर तर्जुमो बि कंदासीं ऐं तदब्बुर बि कंदासीं उन मां कुझु लअल्लल्लाह यंफ़अ बिहि, असांखे तव्हांखे फ़ाइदो थिए। ऐं क़यामत जे ॾींहुं इहो असांखे अचे असांजे अॻियां असांखे फ़ाइदो ॾींदो, सवाबु मिलंदो। सो अॼोकी आयत जेकी आहे सूरत अल मुजादला जेकी 5 खां वठी 6 ताईं आयत जेकी आहे, पहिरियों अल्लाह ताला चए थो इन्नल्लज़ीना युहाद्दून अल्लाह व रसूलह कुबितू कमा कुबितल्लज़ीना मिन क़ब्लिहिम वक़द अंज़लना आयातिन बय्यिनातिन वलिलकाफ़िरीन अज़ाबुम मुहीन यौम यबअथुहुमुल्लाहु जमीअन फयुनब्बिउहुम बिमा अमिलू अहसाहुल्लाहु व नसूहु वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद। तर्जुमो करे अॻु में ॿुधायूं दोस्तनि खे त अल्लाह ताला चए थो इन्नल्लज़ीना युहाद्दून अल्लाह व रसूलह, जो अल्लाह ऐं रसूल जे चवणनि खे नथा मञनि ऐं उन खे पोइते था कनि ऐं कोशिशि था कनि त अल्लाह जे हुक्म जेके आहिनि दुनिया में नाफ़िज़ न थिए ऐं उन जो अल्लाह रसूल जे अवामिर जेके उन्हनि जा हुकुम आहिनि उहे नाफ़िज़ न थियनि ऐं उहे कोशिशि था कनि त इन्हनि खे पोइते करे छॾियूं ऐं असांजा ॻाल्हियूं जेके आहिनि इंसाननि जो मख़लूक़ जो उहे असांजो मथे थियनि त अल्लाह ताईं चए थो कुबितू, अल्लाह उन्हनि खे तबाह कंदो। कुबितू कमा कुबित, जीअं उन्हनि खां अॻ में बि अहिड़ियूं उम्मतूं फ़िरऔन व हामान, इहे जेके फ़िरऔन बि हो न, हामान बि हो, उबई इब्न लहब बि हो, अबू जहल बि हो। इहे बि सभई अॻ में ताक़त वारा पंहिंजे पाण खे सम्झंदा हुआ न। क़ारून बि हो, जेके बि इहे हूंदा हुआ त उहे सम्झंदा हुआ, इहे बि ताक़त वारा पंहिंजे पाण खे सम्झंदा हुआ अॻ में। पर अल्लाह साईं चए थो कुबितू कमा कुबितल्लज़ीना मिन क़ब्लिहिम, अॻ में बि उम्मतूं हुयूं। फ़िरऔन बि चवंदो हो न त मां अहिड़ी ताक़त वारो आहियां, मां अहिड़ी शइ करे सघां थो, केॾे वियो। उबई इब्न खलफ़ चवंदो हो त मूं जहिड़ी ताक़त कंहिंखे कान्हे। अबू जहल चवंदो हो मूंखे ताक़त आहे। क़ारून चवंदो हो मूं वटि पैसा हुआ, मां हर शइ करे। अल्लाह साईं चए थो कुबितू कमा कुबितल्लज़ीना मिन क़ब्लिहिम। इहे बि जेके दुनिया में हींअर बि टाइम में जेके आहिनि, जेके चवनि था त असांजो हुकुम हले, जेके काफ़िर आहिनि, वॾा ताक़त वारा मुल्क आहिनि, चवनि था त अल्लाह रसूल जो हुकुम न हले ऐं असांजा कानून हलंदा, असांजा निज़ाम हलंदा, असांजा जेके हथोरो जे कानून ठाहिया आहिनि, वरी 5-6 साल खां पोइ वरी चवनि था त इहो ग़लति ठाहियो अथऊं, वरी मटायो, छो जो अल्लाह जे हुकुम जहिड़ा ॿिया हुकुम नथा थी सघनि। त अल्लाह ताईं चए थो ही जेके रसूल कुबितू कमा कुबितल्लज़ीना मिन क़ब्लिहिम, जे अॻ में हा उहे तबाह थी विया, ख़तमु थी विया, ही बि ईअं थी वेंदा। वक़द अंज़लना, हिते अल्लाह साईं चए थो वक़द अंज़लना आयातिन बय्यिनात, अल्लाह साईं चए थो मां मौजिज़ा लथा आहिनि, आयात जेके आहिनि क़ुर में यानी मौजिज़ा लथा आहिनि। वक़द अंज़लना आयातिन बय्यिनातिन वलिलकाफ़िरीन अज़ाबुम मुहीन, ही जेके क़ुर में मां सिर्फ़ु हुक्म न लाथा आहिनि, क़ानून सिर्फ़ु न लाथो आहे, हिन में मां मौजिज़ा बि लथा आहिनि, वॾा मौजिज़ा लथा आहिनि। वलिलकाफ़िरीन अज़ाबुम मुहीन, जेके काफ़िर आहिनि इन हुकुम सां, हिन क़ुर सां, हिन जे मौजिज़नि खे नथा मञनि ऐं हिन अल्लाह जे कलाम खे नथा मञनि ऐं अॻिते नथा कनि, इन्हनि ते अमल नथा कनि, त उन्हनि जे लाइ छा आहे? अल्लाह साईं चए थो अज़ाबुम मुहीन, अज़ाब हिकिड़ो इहानत सां, जेको हिननि खे ज़लील करे ज़िलत में वञी पवंदो। ऐं उलमा चवनि था त इन आयत सिर्फ़ु काफ़िरनि जे लाइ न आहे, जेके नथा मञनि, जेके मुस्लमान बि हूंदा, जेके अॼुकल्ह मुस्लमाननि जा बादशाह, अमीर, वज़ीर, जेके हुक्मरान आहिनि,
ऐं अलाह जा हुकुम नथा नाज़िल कनि पंहिंजे मुल्कनि में, उहे पंहिंजे मुल्क में जेके अलाह जे रसूल जा निज़ाम जेके क़ानून आहिनि नथा नाफ़िज़ कनि, त उन्हनि जे लाइ बि इहो बि शामिलु आहे, जंहिं जे लाइ वलहुम अज़ाबुम मुहीन। छो जो हू ताक़तवर आहे, अमीर आहे, वज़ीर आहे, बादशाह आहे, पाण करे सघनि था त पंहिंजे हुकुम पंहिंजे बादशाह में इहे हुकुम नाज़िल कनि। पर ॾिसो न अलाह साईं हिते चए थो जेके न कंदा उन्हनि जे लाइ अज़ाब मुहीन। हिते कोन चई त सिर्फ़ु काफ़िर जा मोमिन, जेके बि अलाह जे हुकुम ते न हलंदा, अलाह जे चवण न मञींदा, अलाह जे चवण खे रोकींदा त इहो हुकुम नाज़िल न थिए या कानून पास न थिए, त उन्हनि जे लाइ अज़ाब मुहीन। पोइ अॻिते वरी चए थो यौम यबअसुहुमुल्लाहु जमीअन, आहे वेझो आहे ॾींहुं उहो जेको अलाह ताला सभिनि खे गॾु कंदो, सभिनि खे गॾु करे इन्हनि खे, ऐं उते छा जवाबु ॾींदा अलाह खे, छा हुननि जे मुंहं में बचंदो। यौम यबअसुहुमुल्लाहु जमीअन फयुनब्बिउहुम, ऐं सभिनी ख़ल्क़ जे अॻियां, अब तूं वज़ीर आहीं, तूं बादशाह आहीं, तूं अमीर आहीं, मुंहिंजो हुकुम छो कोन नाफ़िज़ कोन कई, मुंहिंजो कानून छो न नाफ़िज़ कई, मूंखे मूं हुकुम ॾिनो, ताक़त ॾिनी त मुंहिंजे बादशाही अलाह रसूल जो हुकुम हला। अॼोकल्ह जेके मुस्लमाननि जा जेके हुक्मरान आहिनि, ॾिसो था छा हुननि बुछड़ाइनि में वञी पिया आहिनि, शराबनि में पिया आहिनि, नशाइनि में पिया आहिनि, हर ग़लति शयुनि में वञी पिया आहिनि। ॾिसो त ईसाइनि जी ख़ुशियुनि में पाण नचनि था ऐं मुस्लमाननि जी ख़ुशियुनि में सुता पिया हूंदे। जे हू चवंदे त मुस्लमाननि जो हुकुम अलाह रसूल जो हुकुम हला, इस्लामी कानून हला, त हुननि खे बुख़ार वठी वेंदो। बाक़ी चवंदा आहिनि अंग्रेज़नि जो कानून, त पोइ मुस्कराईंदा। इन्हनि जे लाइ इहा आयत आहे वलिल काफ़िरीन अज़ाबुम मुहीन। यौम यबअसुहुमुल्लाहु जमीअ, इहो जेको ॾींहुं ईंदो वेझो जंहिंखे सभिनि खे गॾु कंदो, जमीअन फयुनब्बिउहुम, पोइ सभी ख़ल्क़ जे अॻियां उन्हनि खे चवंदो छा भला उन्हनि ॾींहं यादि अथव दुनिया में तव्हां अलाह रसूल जो मुंहिंजो चवणु, अलाह साईं चवंदो मुंहिंजो चवणु न मंज़ूरु कयो, कानून पास न कयो आहे, न रसूल जो चवणु कयो आहे। फयुनब्बिउहुम बिमा अमिलू, उहे जेके अमल तव्हां कया सॼे ख़ल्क़ जे अॻियां ज़ाहिर आहिनि। हाणे तव्हां कहिड़ो जवाबु ॾींदव। हिते दुनिया में त अॻियां पोयां गाॾियूं हूंदियूं, तव्हांजे पोयां बॉडीगार्ड हूंदा, हाणे हिते तव्हांखे केरु बचाईंदो। अमीर हुजी, वज़ीर हुजी, बादशाह हुजी, मुशीर हुजी, वॾेरो हुजी, ऑफिसर हुजी, फ़ौजी हुजी, सभु अलाह जे अॻियां उघाड़ा बीहंदा। फयुनब्बिउहुम बिमा अमिलू, अलाह साईं उन्हनि खे सभिनि खे ॿुधाईंदो, उन्हनि सभिनि जे ख़ल्क़ जे अॻियां त हीउ जेको तो अमल कयो हो दुनिया में, तोखे यादि आहे। अहसाहुल्लाहु वनसूह, अलाह साईं चए थो त मां हिननि खे यादि कराईंदुसि। मतां हीअ चवनि त असां अलाह खां इहा ॻाल्हि विसरी वई हुजे, जा इहा ॻाल्हि असां अलाह खे यादि न हुजे, जा हिते ज़ाहिर न करे। वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद, अलाह खे त सभु शइ यादि आहे, सभु शइ विसरे कान थी, तव्हांखे विसरी वेंदी, अलाह खे कान विसरंदी। छो इहे कानून जेके अलाह नाफ़िज़ कया आहिनि, क़ुर में नाज़िल कया आहिनि, त तव्हां हिन ते अमल कयो त तव्हांजी ज़िंदगी सही थी वेंदी, तव्हां अमन अमान में रहंदो। जेको इंसानु क़त्लु थो करे उनखे क़त्लु कयो, जेको चोरी थो करे उनजी बांह कटियो। इहे अलाह जा, अलाह रसूल जी तरफ़ां कानून आहिनि, इहे असांजा न आहिनि। जे ही हुक्मरान नाफ़िज़ कंदा त पंहिंजे लाइ इहो सुवालु उन्हनि खे न मिलंदो क़यामत जे ॾींहुं, पर जे नाफ़िज़ न कंदा त इहे अलाह खे कहिड़ो अॻियां बि जवाबु ॾींदा। इहो ॾाढो ॾुखियो ॾींहुं हूंदो। ऐं हींअर अॼोकल्ह दुनिया 99% मां सम्झां थो त कहिड़ो मुल्क में बि अलाह रसूल जो हुकुम नाफ़िज़ कोन थो थिए। आवाम त खणी दीनदार बि आहे, मुस्लमान बि आहे, अलाह रसूल खे मञनि था, पर हे जेके हुक्मरान आहिनि सभु हुननि जी कोशिशि हूंदी आहे त असांजा जेके वॾा आहिनि, काफ़िर जेके आहिनि, उन्हनि खे राज़ी कयूं। बाक़ी इहा बि सोच कान अथनि त अलाह खे बि राज़ी करिणो आहे। इहे केॾे वेंदा अलाह खे, जंहिंमें अलाह साईं हिते चए थो हिननि खे मतां विसरी विझी, मां तोखे मूंखां त कान विसरंदी। त इहो मां हुननि खे उते माण्हुनि जे अॻियां, ख़ल्क़ जे अॻियां हुननि खे चयो, छा चवंदो, अहसाहुल्लाहु वनसूह, अलाह त लिखी छॾियो ऐं ॻणे छॾियो, हिननि खे खणी विसरी वई हुजे ॻाल्हि। हाणे तूं आहे हेॾो अमीर न आहीं, हिते न वज़ीर आहीं, न तुंहिंजो बॉडीगार्ड आहिनि, न तुंहिंजो चवणु हलंदो, न तोखे तुंहिंजा पैसा हलंदा। जवाबु ॾे अलाह खे जवाबु ॾे त मूं अलाह जा हुकुम जेके तुंहिंजा हुकुम आया हुआ, मूं क़ुर बि पढ़ियो। हुक्मरान असांजा मुस्लमान सभु क़ुर बि पढ़नि था ऐं हुननि खे ख़बर बि आहे त हिन में छा आहे लिखियलु। अहसाहुल्लाहु वनसूह, हिननि खे विसरी वई उहा ॻाल्हि। अलाह खे त कान विसरंदी, त मुंहिंजो हुकुम मुल्क में छो न नाफ़िज़ कयो। काफ़िरनि जा हुकुम तव्हांखे वणनि पिया,
नफ़रमान जेके आहिनि उन्हनि जा हुकुम तव्हांखे वणनि पिया। बाक़ी जेको अलाह जी तरफ़ां क़ुर में तव्हां पढ़ियो ऐं ईमान बि आंदो पर उहो तव्हां नाफ़िज़ न कयो। छो इहो इन्हनि जे लाइ काफ़िरीन जेको चए थो त वलहुम वलिल काफ़िरीन अज़ाबु मुहीन। इहे जेके आहिनि इहे क़ुर पढ़नि था, निमाज़ पढ़नि था, कलमो पढ़नि था पर काफ़िर आहिनि। छो? अलाह जे हुकुम ते नथा हलनि। वमन लम युमिन बिमा अंज़ल अल्लाह फउलाइका हुमुल काफ़िरून वमन लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फउलाइका हुमुल फासिकून। अलाह साईं चए थो क़ुर में जेको अलाह जो हुकुम अलाह रसूल जो हुकुम न मञींदो, न नाफ़िज़ कंदो त उहे काफ़िर आहिनि। इन्हनि जे लाइ अज़ाब मुहीन। केॾे वेंदा अलाह खां? मरणो अथनि या कोन अथनि मरणो? केॾे वेंदा? छा सॼी ज़िंदगी ज़िंदा हूंदा छा? इहो नेठि न पोढ़ा थींदा, बीमार थींदा मरंदा। जीअं बादशाह सभु मरनि बि था, जीअं अमीर सभु मरनि बि था, इहे बि सभई मरंदा, क़ब्र में सुम्हंदा, ओॾीमहिल अकेला थींदा। अलाह खे कहिड़ो जवाबु ॾींदा? अलाह बसि ढके। ॾाढो ॾुखियो टाइम हिननि ते ईंदो। इंसानु पंहिंजो अकेलो पंहिंजो जवाबु नथो ॾेई सघे। जेके हेठां ख़ल्क़ हिन जे हुक्मराननि जे हेठां आहे सभिनी जो हुननि जो जवाबु कीअं ॾींदा? अलाह ताला बसि असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त अलाह जे हुकुम ते हलो। इहो उमर बिन ख़त्ताब जो ॾिसो ही मौक़ियो मदीने में अमीरुल मुमिनीन गॾह ते पंहिंजो राति जो चढ़ी पंहिंजे घिटियुनि में मदीने में घुमंदो हो त ॾिसां मतां कंहिंखे का ज़रूरत हुजे, मतां का चोरी थिए, मतां का मुश्किलात कंहिंखे हुजे। घिटियुनि में घुमे बि थो। हिकिड़े घिटी सोढ़ी मां लंघियो त हिकिड़ो उन में अंसारी हुजे मदीने वारो निमाज़ पढ़े पियो तहजुद। उन तहजुद में ॾाढो मिठे आवाज़ सां क़ुर पियो पढ़े वतूर व किताबिम मस्तूर फ़ी रक़्क़िम मंशूर। ही अलाह से कसम थो खणे तूर जबल जो ऐं हिन जेके अखर क़ुर में लिखियल उन्हनि जो फ़ी रक़्क़िम मंशूर जंहिं कागरनि ते लिखियल आहे वल बैतिल मामूर। ऐं अलाह जे काबतुल्लाह जे कसम जो अलाह कसम खणे थो पंहिंजे घर जो व सक़्फ़िल मरफ़ूअ। ही आसमान जेको मथे बीठो आहे तव्हां खां वल बहरुल मस्जूर। समुंड जंहिंमें पाणी जे हेठां बाह आहे। इन अज़ाब रब्बिक लवाक़िअ। अलाह साईं चए थो अज़ाब हक़ु अथव। जेको अज़ाब मां ॾींदोसांव हक़ु आहे, मतां सम्झो। मा लहू मिन दाफ़िअ। इहो तव्हां खां परे कोन्हे ऐं इहो अज़ाब तव्हां खां परे कोन वेंदो। इहा सूरत तूर जो जेको हिन ॿुधी आयतूं हिन हमराह पढ़े पियो सूरत तूर पहिरें खां 8 ताईं। इहे जंहिं पढ़े पियो त हज़रत उमर गॾह त लही हुनजी भित ते टेक ॾेई बीह रहियो ऐं सोचण में लॻी वियो त अलाह साईं कसम खणे थो पंहिंजी शयुनि जो जेके पाण पैदा कयूं अथसि, ठाहियूं अथसि, ऐं चए थो त अज़ाब तव्हांखे ॾींदुसि जे तव्हां गुनाहगार थींदो। त उहो पोइ ज़ोरीअ गॾह ते चढ़ी ऐं पंहिंजे घर वियो उमर। सोचे पियो इन्हनि आयतुनि में केॾियूं आयतूं आहिनि जेके कंहिं जबलनि खे हिलाइजनि त हलिजी वञनि। पोइ घर वञी पहुतो, फजर जी निमाज़ पढ़ी ऐं इन आयतुनि में सॼी सोच हुअसि। बीमार थी पियो, महीनो घर सुतो पियो। माण्हू अचे ॾिसनि पुछनिसि पिया साईं छा थियो अथई, कहिड़ी बीमारी अथई? त चए पियो त इहे आयतूं जेके सूरत तूर जो जेको आहिनि मुंहिंजो अंदरां दिलि हलाए छॾी आहे। एॾो हुनखे ख़ौफ़ हूंदो अलाह जो। इन ख़ौफ़ खां बीमार थी पियो, महीनो बीमार थी पियो, उथी कोन सघंदो हो। असां क़ुर पढ़ूं था ॼण की को आम किताब था पढ़ूं। इहो असांखे न सम्झ आहे क़ुर जी छा आहे छा आहे न आहे करिणो छा आहे करिणो आहे, न असांखे अलाह जो ख़ौफ़ आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे दिलि में पैदा करे ख़ौफ़ ऐं उनजो क़ुर पढ़ूं ऐं सम्झूं ऐं असांखे असरु थिए। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।